बिचा में हज़रत सैयद अहमद शाह लकियारी जे साल नोट्स मुबारक के हवाले से ज़रूरी इंतजामन बाबत एक अहम इजलास असिस्टेंट कमिश्नर तालको सईदाबाद शाहरुख जी सदारत हेठ सदस ऑफिस में थियो। इजलास में मेडिकल सुपरिटेंडेंट तालका अस्पताल सईदाबाद असदुल्ला शाह टाउन ऑफिसर टाउन कमेटी सईदाबाद हाजी गुलाब जमाली डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर असदुल्ला काका नायब स्टॉक जो वेटनरी डॉक्टर मोहम्मद जुनेद बल्तियात खाते मटियारी जो एडिशनल डायरेक्टर जो नुमाइंदो ज़ुबैर अहमद उमरानी सोशल वेलफेयर खाते सईदाबाद जो असिस्टेंट डायरेक्टर मोहम्मद इब्राहिम असिस्टेंट मुख्तियार कर सईदाबाद गुलाम मुस्तफ़ा एमएलए जे फोकल पर्सन अब्दुल लतीफ़ राजपूत शिरकत कई। इजलास के खिताब कंदे असिस्टेंट कमिश्नर चयो त उर्स मुबारक के मौके ते ज़ायरन के सहूलत ॾियण ज़िले इंतज़ामिया जी तरजीह आहे। हुन हिदायत कई त सभिनी लाॻापियल खाता सिक्योरिटी ऐं सफ़ाई सिहत पाणी ट्रैफिक ऐं ॿियनि ज़रूरी सहूलतुनि जे हवाले सां मुकमल तयारी कनि त जीअं ज़ायरन के कंहिं बि ॾुखियाई खे मुंहुं न ॾियणो पवे। हुन सभिनी लाॻापियल ऑफिसरनि खे भरपूर सहकार करण जा हुकुम ॾिना ऐं ज़ोर भरियो त सभु इंतज़ाम वक्त सर ऐं मौसर तरीक़े सां मुकमल कया वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।